जीवन जीअंद शर जे भाउ तरफ़ां कश्मीर पुलिस जी मुक़ाबले वारी दावा खे कूड़ो करार ॾिनो वियो आहे। मेहर शर जी धुर जे हथियारबंदनि पुलिस जी सरपरस्ती में उताक ते हमलो करे ॿिनि ॼणनि खे मारियो आहे। बख़्त शर वीडियो बयान जारी कयो आहे। बख़्त शर जो चवणु आहे त मेहर शर जा माण्हू पुलिस सां गॾु घुमी रहिया आहिनि। पुलिस खेनि बचाइण जे लाइ कूड़े मुक़ाबले जी दावा कई आहे। धारेल जीअंद शहर जे भाउ तरफ़ां SSP कश्मीर 8 कंधकोट ते झेड़ा कराइण ऐं मुख़ालिफ़ धुर जी पुठ भराई जा इल्ज़ाम विहाया विया आहिनि। रावती जे कचे में मुबैना झेड़े दौरान मारिजी वियल जीअंद शहर जे भाउ तरफ़ां कश्मीर पुलिस जी मुक़ाबले वारी दावा कूड़ी करार ॾिनी वई आहे। बख़्त शर वीडियो बयान जारी कयो आहे, जंहिंमें संदसि चवणु आहे त मेहर शर जी धुर जे हथियारबंदनि पुलिस जी सरपरस्तीअ में उताक ते हमलो करे ॿिनि ॼणनि खे मारियो। अस्सलाम वालेकुम। मुझो अर्ज़ है तो मां बख़्तली शहर ॻाल्हायां थो कश्मीर कच्चे खां। जेको इहो वाक़ियो थियो आहे, मुंहिंजी 22 साल पुराणी सां दुश्मनी आहे मेहर शहर सां। पर जेका पुलिस साथ ॾिए थी पई, इहे जेके मां जा माण्हू उताक ते मारियो आहे, हिकु महिमान बि मारियो आहे, हिकु मुंहिंजो भाउ बि मारियो आहे। उन जो मां वटि साबूत पियो आहे। जेका पुलिस चए थी मां मुक़ाबिलो ॼाणायो आहे, इहा ग़लति रिपोर्ट आहे। जेका पुलिस पासगिरी करे थी, उन ते बि 3 केस आहिनि। जॾहिं उहे SP साहब वटि घुमनि था, पैसा वठी अॻे पुलिस मुंहिंजो माल बि मराए वई, ट्रैक्टर बि ख़तमु करे वई, केतिरी मॾी मिल्कत मुंहिंजी तबाह थी वई। पर उहो बि रूपो शाह जी छाण करनि। हाणे मां वटि साबूत पियो आहे, वीडियो पियो आहे, ॿई लाश मुंहिंजे हथ में आहिनि। जॾहिं मुंहिंजे हथ में पिया आहिनि, खटनि ते बि पिया आहिनि, छा त पुलिस खे मां हिकिड़ो लाश जेको आहे महिमान जो ॾिनो आहे, वाक़ई उन हेठि धरती ते रखी उन जो वीडियो भरियो आहे त असां मुक़ाबिलो कयो आहे। कहिड़ो मां धाड़ेल आहियां, कहिड़ो क्रिमिनल आहियां। अगरि जे इहो ई कमु हलंदो त हे बदनामी वधाइणु चाहे थो। ख़ुदारा इन जो इंसाफ़ कयो वञे। इहा ग़लति रिपोर्ट आहे। इहा मां चवां थो कॾहिं बि इहो मेहर शहर खे घुमाईंदो वरितो आहे SP। अगरि जे अहिड़ी ॻाल्हि थी त इन में फ़साद वधी वेंदा। जी नाज़रीन, बख़्त शर जो वीडियो बयान बि टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हां खे ॾेखारियो। संदसि चवणु आहे त मेहर शर जा माण्हू पुलिस सां गॾु घुमी रहिया आहिनि। पुलिस खेनि बचाइण जे लाइ कूड़े मुक़ाबले जी दावा कई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था रावती मां। टाइम न्यूज़ जो रिपोर्टर मज़हर हुसैन चाचड़ असां सां टेलीफोन लाइन ते आहे। मज़हर, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? गुज़िरियल ॾींहुं पुलिस पारां मुक़ाबले दौरान ॿिनि ॼणनि खे मारण जी दावा कई वई हुई, जेका कूड़ी करार ॾिनी वई आहे, ऐं बख़्त शर जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे। जी महताब, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रावती जे कचे मां ही वीडियो वायरल थियो आहे। कश्मीर पुलिस गुज़िरियल ॾींहुं ॿिनि खे मारजण जी दावा कई हुई। त कुझु कश्मीर पुलिस जी दावा हुई त जीअंद शर खे असीं जेका मुक़ाबले में मारियो आहे, जॾहिं त हिकिड़ो पंजाब जो रहवासी हो, उहो बि मारिजी वियो हो। उनजी दावा खे बख़्तली शर जेको जीअंद शर मारिजी वियो, उनजे भाउ जेको आहे रद्द करे चयो आहे। कश्मीर पुलिस जेको आहे कूड़ी दावा करे थी पई। मुंहिंजे भाउ खे जेको आहे मेहराब शर वारनि सां 22 साल पुराणो असांजो पाण में तकरार आहे। मेहराब शर जी धुर जेको हमलो करे उताक ते मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे महिमान जेको पंजाब जो रफ़ीक, उनखे मारे छॾियो। अहिड़ी जेकी दावा आहे कश्मीर पुलिस जी, उहा कूड़ी आहे। जॾहिं त वधीक हुन इल्ज़ाम हणंदे चयो त SSP कश्मीर जेको आहे उहो ॾोहारियुनि खे जेको आहे पाण सां गॾु खणी घुमंदो आहे, ऐं जेके हथियारबंद आहिनि उन सां गॾु हूंदा आहिनि। असां जेको आहे त अमन ते क़बाइली तकरार असांजा आहिनि। जेकॾहिं ईअं रहियो त अञा बि वधीक माहौल ख़राबु थींदो। पुलिस खे घुरिजे त उन वधीक वीडियो में चयो त जेको आहे मसइलनि खे हल करण जी कोशिशि करे, न कि माण्हुनि खे खणी करे माराए वरी मसइलनि खे वधाए। जी मज़हर हुसैन चाचड़, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। सखर मां ख़बर शामिल कयूं था। जेल्स बाबति सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी ख़िलाफ़